सरकार फरमायो जहाँ मुझे अली सा मोहब्बत कई उन मां मुस्तफ़ा सा मोहब्बत कई, जहाँ मां मुस्तफ़ा सा मोहब्बत कई उन अल्लाह सा मोहब्बत कई। अली जो नारो हणो प्यारो, अली जो नारो आहे छोटकारो, अली जो नारो हणो प्यारो, अली जो नारो आहे छोटकारो। ओ अली जे दरजा असां हूं नौकर। बुधो को थई ज़ाल जो नौकर घणा वेठा इन ते भी, को थई भोतार जो नौकर, असां सब आयूं बोला अली जा नौकर। कंहिंजा जे अली जो नौकरां तो भई हथ खणी हा हा अली जे दरजा असां हूं नौकर, अली जो मुनकर खुदा जो मुनकर, अली जो मुनकर। ओ अदा असवर मता गो सुबाने टपरो मुल्लो तो खे चावे त मौली साहब यो छा पियो चवे, अली जो मुनकर खुदा जो मुनकर बुध। मुझे महबूब फरमायो वमन अबगद अलियन अबगदनी, वमन अबगदनी फकद अबगद अल्लाह। मुझे महबूब फरमायो जहाँ मुझे अली सा बुग़्ज़ रखियो, अली सा उन मां मुस्तफ़ा सा बुग़्ज़ रखियो, जहाँ मां मुस्तफ़ा सा बुग़्ज़ रखियो उन अल्लाह सा बुग़्ज़ रखियो। पाड़ई पटजी व्यस, पाड़ई पटजी व्यस। चो चो असांजी मदीने वारे घोट सां भी मोहब्बतात, हैदरे करार सां भी मोहब्बत। अली अली बोल दीवाना, अली अली बोल दीवाना, हथ खणी अली अली बोल दीवाना, अली अली बोल दीवाना। अली सैयद व सखिया, अली सैयद व सखिया, अली सैयद व सखिया, भरी दुई झोल दीवाना। अली 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 अली। हेलो हेलो बुधो बुधो साईं जल जनई कोन था कुरान आशिक़ रसूल। बुधो 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 बस बस ए मामो कुराड़ो थींदो ही कोन, सदाई जवान हुंदो। बुधो 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 टाइम बचायो, बुधो जिंदाबाद, टाइम बचायो वो भी बुधी वठो। बुधो हाने हे मूं वारो नात खान मौला अली जो नारो हणंदो ऐं मौला अली जे नारे में पावर अथव, पावर समझो था न। बुधो जे छड़ा आयो त अॼु सघरा थी वेंदो, जे सघरा आयो न न ये न कर मामा, जवान थी वेंदो, जवान थी वेंदो। सही आहे न बाबा। हाणे नारो हणे नारे जो जवाब हण फ़कीर नारा। बुधो बुधो सलाम सलाम पर यो पहिरी गेर में चौथी में एड़ो हण अज मुनाफिक जो मड़को भजी पवे। हण फ़कीर नारा न बाबा यो बी गेर में चौथी में कुरान खुश हे मुआरो मामो चुप कई बैठो। हण 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 जल्दी कर नारा। उमरा सोना भी हदीस मुझे महबूब मदीने वारे घोट फरमायो हुब्बु अबी बकरिन व शुक्रुहु वाजिबुन अला कुल्ली उम्मती। मुझे महबूब फरमायो मां मोहम्मद तवा के हुक्म थो कया ओ कांदड़ा फकीर मदीने वारे घोट जो हुक्म हिलाली मञंदो। अगते तवा गलायो अगते हिलाली मञंदो पो महबूब जो हुक्म बुध मदीने वारे घोट फरमायो मां तवा के हुक्म थो कया त मुझे आशिक मुझे गुलाम मुझे सहुरे हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक जो शुक्रियो अदा कंदा कयो। अबू बकर सिद्दीक जो शुक्रियो अदा कंदा कयो ऐं मां मुस्तफ़ा तवा के हुक्म थो कया मुझे अबू बकर सिद्दीक
सिद्दीक़ सां मोहब्बत कंदा कयो छो जो अबू बकर सिद्दीक़ सां मोहब्बत करणा अवां जे मथां वाजिब आहे। बण यार नबी दे यारां दा बण यार नबी दे थकजी पियाओ बण यार नबी दे बण यार नबी दे बण यार नबी दे यारां दा अकल होवई ता चल मदीने अकल होवई ता अकल होवई ता अकल होवई ता चल मदीने वेख तू जोड़ा मज़ारां दा बण यार नबी दे। आखिरी रिवायत हजरत अब्दुल्लाह इब्ने मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो हुब्बु आले मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुम मिन इबादत सनतिन। हजरत अब्दुल्लाह इब्ने मसूद फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जी मोहब्बत साल जी न महीने जी न हफ्ते जी न हिकड़े ॾींहं जी मोहब्बत हिकड़े ॾींहं जी मोहब्बत हिक साल जी इबादत खां वधीक आहे। दर पंज तने जो सुञाण कस तोखे कान लॻंदी अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे। बस हाणे मेलो पूरो आहे तव्हां मूंखे दुआ कयो मां तव्हांखे दुआ कयां अल्लाह तोखे अञा बि मौला तोखे अञा। हाणे इन मुस्तफ़ा जे मिलाद में मामा पहिरियां कंहिंखे दुआ कयूं तूं ॿुधा कंहिंखे उहो कंदासीं पर पहिरियां कंहिंखे कयूं अदे असवर खे कयूं छो जो मिलाद जो अॻुवाण आहे ऐं मिलाद कमेटी वारनि खे दुआ कयूं। हाणे सभई अदे असवर ॾे इशारो करे चओ अल काॾे थो वञी यार अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे। मां दुआ थो करायां वरी भॻो थो वरी अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे। ओ साईं अब्दुल करीम हाणे तू ऐं मां अच त हिन सारी जमायत खे दुआ कयूं अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे बि दुआ अल्लाह तोखे अञा बि। हाणे अचो अचो जेके अमड़ियूं भेनरूं घरनि में सरकार जो शान ॿुधनि पियूं अल्लाह उन्हनि अमड़ियुनि भेनरुनि जा बि बेड़ा पार फरमाए। अचो त उन्हनि अमड़ियुनि खे दुआ करे ईअं चओ अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे। थकिजी पियो आहियां अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो। साउंड वारे खे बि दुआ कयो अल्लाह तोखे अञा बि मौला तोखे। हाणे अचो त पूरी अहले सुन्नत वल जमात जे लाइ तमाम दरगाहुनि जे लाइ दुआ कयो अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे। आखिर में अचो त मुर्शिद कंबर वारे साईं खे दुआ कयूं अल्लाह तोखे अञा बि वधाईंदो मौला तोखे अञा खिज़रे हयाती खुदा मुंजा साईं होंदे शाद आबाद सदा मुंजा साईं। दोस्तों तव्हां सॼी रात वाइज कयां तव्हां न थकबो पर मर्द उहो आहे मामा जेको वाइदो निभाए। मां तव्हां वारो वाइदो पूरो कयो वरी होॾे बि इंतज़ार हूंदो न। हाणे फोनूं अचनि पियूं तमामु वॾो प्रोग्राम आहे हे बि वॾो प्रोग्राम माशाअल्लाह तारीख़ी जलसो थी वियो साईं अब्दुल करीम तू राज़ी आहे न तू राज़ी थी बाक़ी हिननि सां मुंहुं ॾींदुसि ये भाइरनि जहिड़ो दोस्त आहे अल्लाह हिन खे ख़ुशि करे अल्लाह साईं तमामु मिलाद कमेटी वारनि जा बेड़ा पार फरमाईंदो इंशाअल्लाह हयाती रही भला ॿीहर अदो असवर न घुराईंदो छा थकिजी पिया मामा।
तू टे डी मूसा हलंदे न चौथे डी ते चवंदे आही मुर्शिद लूसण मु घोड़ो कढ न निंड था कयूं न मानी था खाऊं हाने तलार प्रोग्राम हुयो रात बुध बुध रात तलार प्रोग्राम डी जो उते प्रोग्राम 2:30 बजे उता निकताऊं गाड़ी में आया हूं गाड़ी भजाई आ हिते पहुताऊं वरी हितां